नाज़रीन वाक़िआ अॻकनासी कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं देर सां करण वारे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं तुर्त कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन खे 4 हफ़्तनि अंदरि शेड्यूल जारी करण जी हिदायत कई वई आहे। सिंध सरकार इलेक्शन कमीशन खे सिक्योरिटी फ़राहम करे सिंध हाई कोर्ट जो हुकुम आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं देर सां करण वारे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। सिंध हाई कोर्ट कराची हैदराबाद में मकानी चूंडूं तुर्त कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन के 4 हफ़्तनि अंदरि शेड्यूल जारी करण जी हिदायत कई वई आहे। सिंध सरकार इलेक्शन कमीशन के सिक्योरिटी फराहम करे सिंध हाई कोर्ट जो हुकुम आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं देर सां कराइण वारे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं तुर्त कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन के 4 हफ़्तनि अंदरि शेड्यूल जारी करण जी हिदायत कई वई आहे। सिंध सरकार इलेक्शन कमीशन के सिक्योरिटी फराहम करे सिंध हाई कोर्ट जो हुकुम आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में इसाक सरकी खां। जी इसाक आगाह कजो। जी बिल्कुल मारवी ॾिसो सिंध हाई कोर्ट में कराची ऐं हैदराबाद में मक़ाम इलेक्शन वारो मामलो आहे। हवाले सां अदालत पारां जमायत इस्लामी ऐं PTI जी जेकी जल्द इलेक्शन वारी दरख़्वास्त हुई उन ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, जंहिंमें अदालत पारां जमायत इस्लामी ऐं PTI जी जेकी दरख़्वास्त आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे। सिंध हाई कोर्ट में कराची ऐं हैदराबाद में फौरी जेके मक़ामी चूंडियूं आहिनि उन हवाले सां चूंडियूं आहिनि जेके उन हवाले सां जेको शेड्यूल आहे उहो जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन तमामु जेके सिक्योरिटी पर्पज़ आहिनि उन हवाले सां जेकी सहूलियत आहे उहा फराहम कई वञे, इहो सिंध हाई कोर्ट हुकुम ॾेई छॾियो आहे। जंहिंमें MKM पारां बि जेकी दरख़्वास्त हुई उन हवाले सां उन्हनि जी दरख़्वास्त आहे जेकी उहा अदालत रद्द करे छॾी आहे, जंहिंमें मक़ामी चूंडुनि जे हवाले सां MKM पारां दरख़्वास्त रोकराइण जी जेकी दरख़्वास्त हुई उहा दाख़िल कई हुई, जंहिंखे सिंध हाई कोर्ट रद्द करे छॾियो आहे। इन हवाले सां जेको तहरीरी हुकुम आहे उहो अॼु ई जारी कयो वेंदो। इन हवाले सां जेको आहे कुझु अरसो अॻु में जेको आहे सिंध हुकूमत पारां जेकी चूंडियूं हुयूं उहे मुलतवी करण जे हवाले सां इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो हुयो। तंहिंखां पोइ इलेक्शन कमीशन पारां जेके मक़ामी चूंडियूं आहिनि उहे न कराइण जो जेको फ़ैसिलो हुयो उहो जारी कयो हुयो, जॾहिं त जेको आहे केतिरा ई दफ़ा सिंध हुकूमत जे चवण ते जेको आहे जेके इलेक्शन हुयूं उहे मुलतवी कयूं वयूं हुयूं। तंहिंखां पोइ सिंध हुकूमत इहो ज़िक्र ॼाणायो हुयो त जेकी इलेक्शन कराइण जे हवाले सां सिक्योरिटी आहे उहा कराची में मौजूदु न आहे। सिक्योरिटी जेकी आहे सिंध पुलिस जी उहा बोर्ड सटियल इलाइक़नि में मसरूफ़ आहे, जंहिंजे करे जेकी इलेक्शन आहे उहा कराची में नथी थी सघे। इन हवाले सां कराची में जेको आहे हफ़ाज़ पोलिंगूं बि मौजूदु आहिनि जिते सिक्योरिटी फराहम नथी करे सघिजे। टोटल जेको कराची में सिक्योरिटी जो अंग खर आहे उहो हिन टाइम 18,000 आहे, जंहिंजे करे इलेक्शन मुलतवी कई हुई। पर कुझु जेको आहे कुझु ॾींहं अॻु में बि इन हवाले सां सिंध हाई कोर्ट में IG सिंध ऐं चीफ सेक्रेटरी सिंध पेश थिया हुआ, जंहिंमें IG सिंध चयो त 1 लख खां मथे जेकी नफ़री आहे उहा फराहम कई वञे, त जेके हफ़ाज़ पोलिंगूं आहिनि उन्हनि खे सिक्योरिटी फराहम कई वञे। तंहिंखां पोइ अॼु इहो सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे, जंहिंमें सिंध हुकूमत खे जेको आहे हिदायत करे छॾी आहे त 4 हफ़्तनि जे अंदरि जेके इलेक्शन शेड्यूल आहे उहो जारी करे जेके मक़ामी चूंडूं कराची हैदराबाद में थियणियूं आहिनि उहो जेको आहे करायूं वञनि। इन हवाले सां जेके सिक्योरिटी जा रहियल मसइला आहिनि उहे बि हल कया वञनि। जी महिरबानी साक आगाह करण लाइ।